बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। दास गणों कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। 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 बोलो साईनाथ महाराज महाराज की वृंदावन बिहारी की जय। अचो साथ संगत जी, झोली फैलायो प्रभु परमात्मा जगियो, भगवान राधा कृष्ण जगियो, सतगुरन जगियो। प्रभु सभिनीनि जी हाज़री क़बूल कन। सर्व साध संगत जिन तव्हांजे दर ते हाज़री लगाई आहे, तिन जी झोली सदाई पंहिंजे भक्ति सां, पंहिंजे नाम सां, पंहिंजे प्रेम सां भरे छॾियो, सेवा सां भरे छॾियो। प्रभु सर्व सेवादारनि जी अरदास क़बूल कयो, सर्व सेवादारनि जा दुखड़ा दूर कयो। नाम जो दान, भक्ति सेवा जो दान बख्शो, बिरथी कदे न होवई जन की अरदास। नानक जोर गोविंद का पूर्ण गुणदास। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा। सर्वशक्ति महामाया दिव्य ज्ञान स्वरूपिणी, नव दुर्गे जगन मात्र, प्रणमामि मुहुर्मुहुर्। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते। ओम नमश्चंडिकाय नमः। ओम जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री। स्वाहा स्वधा नमोस्तुते। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरा वाली माता तेरी सदा ही जय हो, जोता वाली माता तेरी सदा ही जय हो, मेहरा वाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल भंजन दुख भंजन पूर्ण कृपा पूर्ण कृपा। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा। ओम कृष्णाय वासुदेवाय, ओम कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, देवकी नंदनाय च, नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, राम राम हरे हरे। श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, 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 जय जय राम। ओम गोपी
गोपीजन वल्लभ चरणा ॐ गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपदे शरणं प्रपदे ओम गोपीजन वल्लभ चरणा ॐ गोपीजन वल्लभ चरणा शरणं प्रपदे शरणं प्रपदे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। सर्व साध संगत जी अरदास प्रभु जी पावन पवित्र मिठे नाम सा हरि नाम जी माला सा गड कल्याण दास जी प्रभु चरणन में कंदा। ए प्रभु सबका भला करो सारे विश्व की अरदास। अचो साध संगत जी गुरुवार सतगुरन जो डी प्रभु परमात्मा जी भक्ति करन जो डी मिली करे प्रेम सां भाव सां शामिल थियूं हाज़िरी लगायूं। सर्वप्रथम कुछ पल मिली हरि नाम संकीर्तन कयो असां सां गॾु मिली करे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वास श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कीर्तन में संत चवंता साक्षात भगवान ही विराजमान आहिनि, भगवान उपस्थित आहिनि। कीर्तन में भगवन नाम में राम में ऐं नाम में कोई भेद न आहे। मिली करे लीन थियो भाई, पंहिंजो पाण खे रिफ्रेश कयो, तरो ताज़ा कयो। श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे श्री राधे गोपाल भज मन 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 श्री राधे श्री राधे श्याम राधे श्री राधे श्याम राधे श्री राधे श्याम राधे बोलो श्री राधे श्याम राधे श्री राधे गोपाल भज मन श्री 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 राधे श्री राधे श्याम बोलो श्री राधे श्याम राधे हाँ बोलो श्री राधे श्याम राधे गाओ श्री राधे श्याम राधे आहा रटो राधे जपो राधे रटो राधे जपो राधे प्यारे रटो राधे जपो राधे हे रटो राधे जपो राधे श्री राधे गोपाल भज मन श्री 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 सब गाओ राधे श्री राधे श्याम राधे बोलो श्री राधे श्याम राधे आहा श्री राधे श्याम राधे बोलो श्री राधे श्याम राधे बोलो
राधे श्री राधे गोपाल हरि भज बोल मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे आहा श्री राधे श्याम राधे श्री राधे श्याम राधे प्यारे श्री राधे श्याम राधे बोलो श्री राधे श्याम राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे 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 श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे बोलो श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल हरि बोल भज मन श्री राधे हे श्री राधे श्याम राधे हाँ श्री राधे श्याम राधे प्यारी श्री राधे श्याम राधे श्री राधे श्याम राधे आहार को राधे जपो राधे हरतो राधे जपो राधे हे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे श्री राधे गोपाल भज मन श्री राधे राधे गोपाल भज मन श्री राधे श्री 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 राधे गोपाल भज मन श्री राधे बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे राधे ओ राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 हाँ राधे श्याम राधे 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 ओ श्याम राधे 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 बिहारी लाल की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वास वॉर्म अप थियो भाई है न जी कोई कसरत करण वेंदो आहे जिम में त उनखे पहिरियों तैयार कयो वेंदो आहे कीअं कि 5 मिंट भाई हल्की फुल्की जेकी एक्सरसाइज हलचल कर चओ हरे राम पोइ भारी वजन बि खणंदो आहे त उनखे तकलीफ़ न थींदी आहे चओ जय श्री कृष्ण त संत बि उन्हनि सम्झायो आहे कि भगवान जो नाम जेको आहे उहो असांखे तरोताज़ा करे छॾींदो आहे एनर्जी ॾींदो आहे ऐं कथा ॿुधण जे लाइ उहो प्रेम बि ॾींदो आहे चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव
कुछ भगवान जी सत्संग जी तव्हां शुभ सूचना भी ॿुधी वठो साध संगत जी। अॻिते तव्हांखे डायरियूं खणी अचणियूं पवंदियूं भाई, हिकिड़ो कागर हिकिड़ो कलम, छो जो ॾाढी वधीक सूचनाऊं आहिनि। चओ हरे राम। अॼु कहिड़ी तारीख़ आहे भाई? हाँ जी 21 तारीख़। हलो पहिरियों कीर्तन अथव 24 नवंबर। 24 तारीख़ कीर्तन अथव साध संगत जी, आर्तवार जे ॾींहुं दोपहर 12 से 2 बजे तक। स्थान अथव विद्यानगर में वर्मा नर्सिंग होम के पास L2। ऐं सेवा करे रहिया आहिनि कृपलानी परिवार। तव्हांखे निमाणी वेनती करे रहिया आहिनि, हिननि जे घर प्रभु मंगल कार्य बख़्शो आहे। ख़ूब आशीर्वाद ॾियो ताड़ियुनि सां, भगवान जी कृपा रहे। कार्य रास कया आहिनि प्रभु, ऐं कीर्तन जी सेवा हिननि कई आहे। सत्संग जी ऐं सर्व साध संगत खे निवेदन करे रहिया आहिनि। में स्थान अथव हिननि जो L2 वर्मा नर्सिंग होम के पास। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। नारायण वासुदेव। 24 तारीख़ तव्हां सूचना ॿुधी। हाणे 26 तारीख़ एकादशी भक्ति योग जागरण, दिन मंगलवार 26 नवंबर उत्पन्ना एकादशी बाबा आनंद राम दरबार साहब में थींदी। रात जो 9 खां 11 बजे ताणी इन जी शुभ सेवा करे रहिया आहिनि श्री घनश्याम दास जी, श्री डांदूमल कुकरेजा परिवार। उन्हनि खे बि खूब आशीर्वाद ॾियो। सदाई नित्य दरबार जी सेवा में हे परिवार उपस्थित रहंदो आहे। खूब भगवान कृपा कनि, इन्हनि जी सेवा क़बूल कनि। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। 26 तारीख़ न एकादशी यादि रखिजो भाई। हाणे 27 तारीख़ असांजे दरबार साहिब जा सेवादारी खत्री परिवार तव्हांखे निवेदन करे रहिया आहिनि। असांजे भाउ वासु भैया जी शादी अथव भाई, उनजे उपलक्ष्य में 27 नवंबर दिन बुधवार ठीक सुबह जो 10 बजे खां 12 बजे ताणी भजन, वरी पोइ भोजन जी भी व्यवस्था। सतगुरनि जी कृपा सां तव्हां लाभ वठिजो, प्रभु जी कृपा महसूस कजो। ऐं स्थान सेंट्रल पॉइंट, होटल सेंट्रल पॉइंट नया पारा बोदरी रोड जे पासे में। सो जरूर जरूर शामिल थी करे हिन परिवार के तव्हां खूब आशीर्वाद ॾियो। प्रभु कार्य रास कया आहिनि, अॻिते भी प्रभु कृपा कनि, खूब भक्ति ॾियनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। भी कोई सूचना बाक़ी तो ना है भाई? बाक़ी ॿाहिरि कीर्तन अथव, उते भी तव्हां हलणु चाहियो तो बिल्कुल असांजा टिकट काउंटर वारा वेठा अथव भाई, पंजाबी परिवार। बस उन्हनि खे तव्हां नाला ॿुधाए छॾिजो तो तव्हांजी टिकट असां सां गॾु ठाहे छॾींदा। तो तव्हां जरूर जरूर लाभ वठिजो। आर्तवार ॾींहुं रीवा में सत्संग कीर्तन अथव। ऐं वरी 29 तारीख़ कहिड़ो ॾींहुं पवंदो भाई? शायदि जुमो हा न, जुमे ॾींहुं कोरबा में सत्संग कीर्तन अथव। त तव्हां जरूर जरूर लाभ वठी सघो था। हाँ, कंफर्म टिकट जी असांजी कोई गारंटी कोन्हे भाई, केॾी महिल असां भी वेटिंग में ही सफ़र करे ईंदा आहियूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। नारायण वास। पर भगवान जे भक्ति में अगर तव्हां शामिल थींदव, प्रेम भाव सां अगर सत्संग कथा कीर्तन में हाज़िरी भरंदव, त मथां जी कंफर्म टिकट भगवान पंहिंजे चरणनि जी ज़रूर ॾींदा आहिनि। उनमें कोई वेटिंग न रखंदा आहिनि भगवान, हा न। हितां जी रेलवे, हितां जी सरकार भले ही केॾी महिल सुविधा न हूंदी आहे त वेटिंग लिस्ट ॾींदी आहे, पर अगर कोई प्रेम भाव सां न, श्रद्धा ज़रूरी आहे, प्रेम ज़रूरी आहे, अगर वो कोई कथा कीर्तन जो लाभ वठे तो भगवान पंहिंजे चरणनि में जगह ॾींदा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कथा कीर्तन जी एॾी महिमा आहे, चवनि था कीर्तन में तो साक्षात भगवान ही विराजमान आहिनि। जी भागवत में भगवान साक्षात विराजमान आहिनि। कोई अगर भागवत के केवल पन्ना समझंदो या कंहिंजो बस केवल लिखावट वारो कोई ग्रंथ समझंदो, कथा रूपी कोई ग्रंथ समझंदो, तो भगवान साक्षात विराजमान आहिनि भागवत में। चओ हरे राम। कोई ईअं भी करे सघंदा आहिनि भाव में, अगर केॾी महिल तव्हांजे घर में भगवान जी मूर्त कोन्हे या तव्हां काथे ॿाहिरि आहियो, भगवान जी मूर्त तव्हां वटि कोन्हे, तव्हांखे भोग लॻाइणो आहे, तव्हांखे कुझु भगवान सां ॻाल्हाइणो आहे, कोई भी प्रेम करणो आहे,
तो तव्हां भागवत जी सां भी करे सघो था। चओ हरे राम। छोजो उनमें भी तो भगवान साक्षात विराजमान है। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूर्ण कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कथा सां प्रेम हुजे भाई। हिकिड़े भक्तन जी असां कथा ॿुधी आहे, तव्हांखे हिकु बार शायदि ॿुधाई बि आहे। ऐं हाणे जॾहिं चकरभाटा में भागवत थी त उन कथा में बलराम भैया भी कथा ॿुधाई, ॾाढी सुंदर। हिकिड़ा भगवान जा भक्त थिया जिन जो नालो हुयो राम टहल पांडे। छा नालो भाई? हाँ, ईअं तो लॻे न असांजे छत्तीसगढ़ जा ई हूंदा। चओ हरे राम। पर शहर प्रदेश मूंखे जानकारी कोन्हे, पर संतन कथा ॾाढी सुंदर ॿुधाई कि बचपन खां उन्हनि ॾाढा दुख ॾिठा। जॾहिं नंढा हुया 2-3 साले जा त माता पिता गुज़ारे विया कंहिं हादसे में। त हिकिड़ो वॾो भाउ उन्हनि जो हुयो ऐं उन्हनि जी जेकी चाची, माफ़ कजो भाभी जेकी उन्हनि जी हुई, वॾे भाउ जी घरवारी, उन्हनि ई पालना कई। धीरे धीरे बालक वॾो थियो। हाणे पिता जो हथ त न हुयो, भाउ जो हथ हुयो, बराबर हुयो। उन खूब पालना कई चङी तरह, पर कुछ ही सालन में भाउ भी गुज़ारियो। ॾाढा दुख ॾिठा वीचारे जीवन में। 10-15 साले जो, 20 साले जो भी न थियो अञा उहो बालक। वरी हिकिड़ी दुर्घटना थी वई जीवन में, हुनजे संसार रूपी जीवन में, कि हिकिड़े हादसे में हुनजी 2 अखियूं हली वयूं। चओ हरे राम। नेत्रहीन थी वियो, सूरदास थी वियो। हाणे हुनखे अखियुनि जी रोशनी न हुई। पर अहिड़े जीवन में भी भगवान जी हुनखे हिकिड़ी कृपा मिली वई कि हुनखे सत्संग सां प्रेम थी वियो। भाई माफ़ कजो, पर सत्संग सां सभिनीनि खे प्रेम न हूंदो तो। चओ हरे राम। भले ही कंहिं कथा में तव्हां लखनि जी भीड़ ॾिसी वठिजो, पर ज़रूरी थोड़ी आहे लखनि खे ही प्रेम हुजे। उन्हनि मां कुछ हूंदा, शायदि त 1000 भी न हूंदा लखनि जी भीड़ में। कुछ त केवल व्यवस्था ॾिसण ईंदा, कुछ नेम ही निभाइण ईंदा, कुछ इन्विटेशन ते ईंदा कि भैया चयो आहे त असांखे थी अचिणो आहे। कोई अहिड़ा हूंदा आहिनि कि सालो न ईंदा आहिनि त हल भैया अॼु थी था अचूं। पर कोई हूंदा आहिनि जेके प्रेमी हूंदा आहिनि कथा जा, कीर्तन जा, संतन जे संग जा, साध संगत जे दर्शन जा। चओ हरे राम। तो उनखे प्रेम थी वियो। सूरदास हुयो, लकड़ीअ जे सहारे, कंहिं भक्तन जे सहारे हर सत्संग में पहुची वेंदो। हिकिड़े संतन खे वञी करे उन प्रार्थना कई, चई बाबा बस मूं ते कृपा कयो। जीवन में दुख त मां कई ॾिठा आहिनि, पर कोई ॻाल्हि न आहे, मूंखे भगवान जी तॾहिं बि कृपा महसूस थींदी आहे कि मूंखे हरी कथा मिली वई आहे। भगवान जी कथा, सत्संग, कीर्तन, नितनेम मिली वियो आहे, गुरुवार सत्संग मिली वियो आहे, दरबार साहिब मिली वई आहे। बस यही कृपा बणाए रखिजो, मूंखे सत्संग में घुराईंदा रहिजो। भगवान खे यही प्रार्थना कजो, ॿियो मां तव्हां खां कुछ भी नथो घुरां। संत भी भावुक थी विया कि अहिड़ी हालत आहे वीचारे जी, हिकु त ग़रीबी, वरी वॾनि जो भी साथ न, कंहिंजो भी सायो न, अखियूं भी कोन्हनि, पर पोइ भी भगवान खां ॿियो कुछ नथो घुरे, कथा ही तो घुरे, कीर्तन ही तो घुरे। प्रार्थना कई संतन की भगवान तोखे कॾहिं भी कथा खां दूर न करे। हाणे रोज कथा में वञे, रोज सत्संग में वञे, शामिल थे, बढ़िया खूब हाज़िरी लगाए, कीर्तन करे, मौज करे, नचे भी, गाए भी, संतन जो संग भी करे। जाॾे काॾे संत उनखे वठी भी वेंदा। हिकु बार जी ॻाल्हि, मौसम ॾाढो ख़राब थी वियो, खूब बरसात, खूब तेज बरसात। मौसम ख़राब त असांजो मन भी ख़राब थींदो आहे। ये वचन असां बाबा भगतराम साहिब जिन जा ॿुधिया आहिनि सत्संग में, कि जीअं जीअं मौसम ख़राब थींदो आहे न, त असांजो मन भी जेको आहे उहो ख़राब थी वेंदो आहे, बेईमान थी वेंदो आहे। हल छॾेसि यार, अॼु नथा वञूं। हाँ, केॾी थधि आहे, थधि वधी वई आहे न भाई। चओ जय श्री कृष्ण। अॼु नथा वञूं, रोज त वञूं था, रोज त वञूं था। अच्छा, कई ॼणा ईअं बि हूंदा अथव जेके शाम जो ईंदा आहिनि न, त पोइ गुरुवार चवंदा आहिनि मां त रोज शाम जो वञा थो न। चओ हरे राम। ऐं कई अहिड़ा बि हूंदा आहिनि, गुरुवार सुबुह जो अची विया त हल सुबुह जो थी आयासीं न। चओ राम। ठीकु आहे, भगवान जंहिंखे जीअं सुविधा ॾिनी आहे उहो वीचारो पंहिंजे तरीक़े सां भक्ति कनि था हर को। चओ जय श्री कृष्ण। तव्हांखे छा, असां बि ईअं ई आहियूं। गुरुवार केॾी महिल सुबुह जो वधीक थकावट थींदी आहे त पोइ मां बि बसि
फोन बंदि करे छॾींदो आहियां, भई कोई फोन ई न करे। सुम्ही पवंदा आहियूं, पोइ 6 बजे अचिणो हूंदो आहे त निंड ई 7 बजे खुलंदी आहे। चओ हरे राम। छो जो मन बेईमान थी वेंदो आहे भाई, त मन त ॾाढो जल्दी बेईमान थी वेंदो आहे। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। ॿियनि जी ॻाल्हियूं छा ॿुधायूं, मां तव्हांखे अॼु जी लेटेस्ट न्यूज़ ॾियां भाई। कल राति असांजो कीर्तन हुयो तुमसर में, तुमसर महाराष्ट्र में, है न। त उतां असांखे ट्रेन जे द्वारा अचिणो हुयो, राति जो 1 बजे ट्रेन, ऐं सुबुह जो 7 बजे बिलासपुर पहुचणी आहे। त बैकअप प्लान त रेडी रखबो आहे न भाई। कल्ह को 2-3 कलाक लेट थी वई त हेॾे असां हेॾे फोन करे छॾीसीं कि साईं मतां न लेट थिए ट्रेन, छो जो रेलवे जो त ॾाढो बुरो हाल थो हले, त तव्हां तयार रहिजो, तव्हां बि पहुची वञिजो। चओ हरे राम। हाणे भॻवान जी दया सां वधीक लेट न थी, 15-20 मिंट ई ट्रेन लेट थी, पहुची वियासीं। मूंखे ख़बर मिली सुदामा भैया आया आहिनि। हिकु पल जे लाइ मुंहिंजे मन में बि आयो, छॾे लत ॾेई सुम्ही पओ। चओ हरे राम, है न। छो जो ट्रेन में ओड़ी निंड थी कोन, और थधि बि एॾी जबरदस्त वधी वई आहे। मुंहिंजे मन में बि आयो कि छॾेसि भैया, है न, सुम्ही पओ, आराम कर। पर पोइ हाणे इहे पंक्ति यादि था मैं न आना पर तू ही बुला रहा है। चओ हरे राम। भगवान ही सॾु कनि था, असां में कोई ताक़त न आहे, है न, असां में कोई शक्ति न आहे। पंहिंजो बल हुजे हा त शायदि सुम्ही बि पऊं हा। चओ हरे राम। पर भगवान जी कृपा आहे। मतां कोई ईअं सोचे कि गुरुवार मां अटेंड कंदो आहियां, मां सत्संग ते वेंदो आहियां, न, उहो प्रभु घुराए थो, प्रभु जी कृपा आहे। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हा, त कथा काथे पहुती भाई, ॿुधायो? हा, ॾिसो मन बेईमान थियो न भाई, हेॾे होॾे भटकी वियो न कथा मां बि। त बरसाति पई, खूब तेज तूफ़ान हलियो, त उन्हनि जी जेकी भाभी हुई, भाउ जी धर्म पत्नी, उन रोकियो, चयो बेटा आज कथा में मत जाओ, देखो मौसम ख़राब है, पुट अॼु कथा ते न वञ। हिकु त तोखे उहो ई नज़र न ईंदो आहे, तूं ॿियनि जे सहारे सां वेंदो, अॼु मूंखे लॻे थो कोई सहारो बि तोखे न मिलंदो, तूं अॼु कथा ते न वञ, छुटी कर। चए न माता, मां कीअं न कथा ते वेंदुमि? अरे अॼु ॾींहुं ख़राब आहे, तूं ॾिसे तो मौसम केॾो ख़राब आहे, ॾींहुं ख़राब आहे पूरो, तूं न वञ। ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, चई माता भाभी ॾींहुं त तॾहिं ख़राब थींदो जेॾी मां भॼन न कंदुमि। ॾींहुं त उन ई ॾींहुं ख़राब थींदो मुंहिंजो कि जेॾी मां कथा न ॿुधंदुमि। हे मौसम छा कंदा, थोरे घणे मौसम में मां भॻवान जी कथा छॾे छॾां? अहिड़ो भाव। अच्छा थोरी देरि बीह भला, तोखे वापसी ईंदे ईंदे समय थी वेंदो आहे, मां तोखे रोटी ठाहे ॾियां, दॿलो रोज़ खणी वेंदो, जीअं असां स्कूल वेंदा हुआसीं त टिफिन पाए वेंदा हुआसीं न भाई, तीअं उहो बि दॿलो कथा में खणी वेंदो। पोइ जेॾी महिल समय मिलंदो विच में तो भोजन बि करे वठंदो। सुबुह खां शाम थी वेंदी, कथा हलंदी, बि थोरी देरि बि, अधु कलाक बि। चई न न, पहिरियों ई देरि थी वई आहे, कथा निकिरी वेंदी तुंहिंजे भोजन जे चक्कर में। ऐं हली वियो भाई, राम टल पांडे निकिरी वियो घर खां। खूब तूफ़ान आंधी हले, ऐं वाकई उन ॾींहुं उनखे कोई बि भक्त अहिड़ो मिलियो कोन जेको कथा में वेंदो हुजे त हिनखे बि वठी वञे। रस्तो बि थोरो भटकी पियो, वेंदे 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 हुते हिकिड़ो न सुकल खूह हुयो जंहिंमें पाणी न हुयो, उन में वञी किरी पियो। चओ हरे राम। किरी पियो, महसूस थियो चोट लॻी, रक्त वहण लॻो, खून वहण लॻो। आवाज लॻाई, आसपास त कोई न हुयो, अहिड़ो भयंकर मौसम हुयो। अॼु जीवन में पहिरियों बार उन भगवान खे शिकायत कई, पहिरियों बार मथे ॾिसी, मथे निहारे भगवान खे। अखियूं त हुन वटि हुयूं कोन, भाव सां भगवान जा दर्शन करे चवण लॻो, प्रभु मां तोखां कुझु घुरियो आहे? मां तोखां कॾहिं कुझु घुरियो? बचपन में तूं मुंहिंजा माता पिता खसे वरिता, मां कॾहिं कुझु न चयो, मां तुंहिंजी कृपा ई सम्झी। वरी मुंहिंजो पिता समान मुंहिंजो वॾो भाउ तूं खसे छॾियो प्रभु, पोइ बि मां कृपा ई सम्झी। पोइ धीरे धीरे तूं मुंहिंजी 2 अखियूं खसे छॾियूं, मां हिन में बि कृपा महसूस थो कयां कि ठीकु आहे प्रभु, सभु तुंहिंजी दया आहे। पर हिकिड़ी शइ सां मूंखे ॾाढो प्रेम, तुंहिंजी कथा सां, अॼु तूं उहो बि थो खसे। हे तूं ठीकु नथो करे भगवान। भगवान खे था चवनि, हे प्रभु तव्हां सही नथा कयो, जंहिं शइ सां मां प्रेम थो कयां तव्हां मुंहिंजी उहो शइ खसे था वठो, बाक़ी सभु खसे वरितो, हे खसण न ॾींदोमांव। कथा कीर्तन मां न छॾे सघंदोमांव, भक्ति मां न छॾे सघंदोमांव।
चओ हरे राम। भक्तन त चया प्रभु असां तोखे बि छॾे छॾींदासीं पर तुंहिंजो सत्संग न छॾींदासीं, तुंहिंजी कथा न छॾींदासीं। अहिड़ी जो प्रार्थना कई ऐं चयो मूंखे जल्दी अच, मूंखे बचाए वठ ऐं मूंखे जल्दी कथा में पहुचाए। भगवान रही न सघिया, भगवान उते साक्षात प्रकट थिया। अना उनखे नजर न आया। भगवान आवाज ॾिनी, ओ भैया आप नीचे क्या कर रहे हो? अरे आप कौन भाई? थी मां वञा पियो हितां रस्ते खां, तुंहिंजी आवाज ॿुधी, तूं कंहिंखे घटवत पियो ॻाल्हाए? घटवत छा लाइ थो ॻाल्हाए भाई? घटवत न ॻाल्हायां त बाक़ी छा कयां? पंहिंजी कथा खां भगवान दूर थो करे। हल जल्दी तूं ॿ चार माण्हू घुराए ऐं मूंखे ॿाहिरि कढ भाई, तूं जेको बि भलो माण्हू आयो आहे। चई ॿ चार माण्हू जी ज़रूरत ई कोन्हे, मां ई तोखे अकेले कढी वठंदुमि। चई अकेले हिन खूह मां कीअं कढंदे? भगवान चयो तोखे खूह तो लॻई पर खूह थोड़ी आहे, नंढो सो गड्ढो आहे, जबकि हुयो खूह। भगवान चयो नंढो सो गड्ढो ई आहे, तूं मूंखे हथ ॾे। भगवान हे लंबो हथ कयो ऐं हुन भक्त खे तुरंत ॿाहिरि कढी वरितो। चओ हरे राम। पंहिंजे हथनि सां भगवान हुनजा कपिड़ा बि छंडिया, रक्त पियो वहे। भगवान पंहिंजो पीतांबर खयो, हुनजो रक्त बि उगियो आहे। चओ हरे राम। भक्त धन्यवाद कयो कि भैया तूं जेको बि आहे, तुंहिंजो बारंबार धन्यवाद आहे। लॻे तो भगवान तोखे मोकिलियो आहे मुंहिंजी रक्षा जे लाइ, मुंहिंजी सेवा जे लाइ। भगवान मनी मन चए मां पाण भगवान आहियां। हाँ, इंद्रेश महाराज चवंदा आहिनि हम जय जय हैं। चओ जय श्री कृष्ण। मां पाण भगवान आयो आहियां भाई। भगवान रक्षा कई, रस्तो ॾेखारियो, कथा में पहुची विया। चओ जय श्री कृष्ण। पर उन भक्त जी कथा को पहुचण खां पहिरियों उन्हनि जी जेकी भाभी हुई, भाउ जी धर्म पत्नी, उहो उन कथा में पहुती ऐं अची करे उहो भोजन जो जेको दबलो हुयो, टिफिन, उहो बॉक्स अची करे पहुचाए वई। संतन खे चई वई कि भैया उहो बालक ईंदो राम टहल पांडे जेको रोज तव्हांजी कथा ॿुधंदो आहे, पहिरियों हुनखे भोजन कराइजो। सुबुह खां वीचारे कुझु खाधो कोन अथई, कुझु बि न खाधो अथई, मूंखे देरि थी वई भोजन ठाहिण में, त ईअं ई हली आयो आहे। तव्हां पहिरियों हुनखे भोजन कराइजो, पोइ भजन कराइजो। संतन चयो ठीकु आहे भाई, ठीकु आहे। एतिरे में भक्त पहुतो, चयूं भाई तुंहिंजी भाभी आई, भोजन ॾेई वई थी, पहिरियों भोजन कर, पोइ असां कथा शुरू कयूं जल्दी। उन भोजन कयो त भोजन में बि आनंद अची वियो, स्वाद अञा वधियल। भोजन थी वियो, हाणे भजन शुरू थियो। सुबुह खां शाम ताणी कथा हली, खूब आनंद, खूब मौज, खूब आनंद। शाम जो जेॾी महिल घर वापसि आयो, चओ हरे राम, जेॾी महिल घर वापसि आयो तो पंहिंजी वो भाभी के चवण लॻो, भाभी आपने तकलीफ क्यों की? आप क्यों आए? भाई मां शाम जो अची वञा, भोजन करे वठां, तूं एॾो परे छो आई कथा जे मंडप ताणी? वरी संतन खे बि तकलीफ़ ॾिने, मुंहिंजे कारण कथा बि रही, तूं छाजे लाइ तकलीफ़ कई? भाभी चवण लॻी मां त आई कोन आहियां। चओ हरे राम। मां त आई कोन आहियां, मां त हिते ई आहियां सुबुह खां, बल्कि मूंखे चिंता हुई कि तूं कुझु खाधो कोन्हे। चई अरे तव्हां त भोजन ॾेई आयो मूंखे। चई पुट मां सच थी ॻाल्हायां, कसम थी खावां, मां आई च न आहियां। हाणे त भक्त रोअण लॻो। कि रोई छाजे लाइ तो? चई बस बस बस, मां सम्झियुमि। एतिरे में भगवान उनखे आवाज़ ॾिनी कि प्यारा, हो ॿियो कोई न, मां पाण आयुमि तोखे भोजन पहुचाइण जे लाइ। चओ हरे राम। रोअण लॻो, प्रभु तव्हां मुंहिंजे लाइ एॾो कष्ट सहन कयो आहे? प्यारा तूं बि त कष्ट केॾा सही करे मुंहिंजे सत्संग में ईंदो आहे। हाँ, कॾहिं खॾे में, कॾहिं तोखे कोई ठोकर थी लॻी वञे, जिन खे अखियूं आहिनि उहे ढंग सां पहुचनि कोन था, पर तो वटि त अखियूं बि कोन्हनि, तूं सत्संग में तो पहुचे रोज। चओ हरे राम। पोइ तुंहिंजे लाइ अगरि मां एतिरो कयो त पोइ केॾी वॾी ॻाल्हि। जार रोअण लॻो। एक कथा में मूंखे हिकिड़ी पंक्ति यादि थी अचे भाई, हे भजन असां कॾहिं ॻायो न आहे, ॿुधियो ई आहे। काथे ग़लती थिए त क्षमा कजो भाई, पहिरियों बार बिना प्रैक्टिस, कोई भी तैयारी ना आहे न जी। ऐसा क्या काम किया मैंने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया। ऐसा क्या काम किया मैंने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया। गाओ
तूने मेरी जिंदगी बदल दी तूने। क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया, क्या जरा सा मैंने तेरा नाम लिया। शब्द ॾाढा प्यारा अथव, भाई ध्यान ॾिजो ऐं महसूस कजो। इस जमाने में मैं अकेला था, इस जमाने में मैं अकेला था, तेरी माया के रंग में खेला था, तेरी माया के रंग में खेला था, तेरी माया न सताएगी उसे जिसे अपना तुमने मान लिया। ऐसा क्या काम किया मैंने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया। ऐसा क्या काम किया मैंने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम लिया। ऐसा क्या काम किया मैंने तेरा, जो मेरा हाथ तुमने थाम। हल्की हल्की तारीफ की सेवा प्रेम सा। दिन दुखियों का तू सहारा है, दिन दुखियों का तू सहारा है, डूबती नाव का किनारा है, डूबती नाव का किनारा है। तेरी एक नजर जिस पे पड़ जाए,
जय जय राधा रमण हाँ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण जय 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 राधा रमण जय जय राधा रमण सब गाओ ओ जय जय राधा रमण जय जय राधा रमण बोलो राधा रमण लाल की जय वृंदावन बिहारी लाल की जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण खूब वासुदेव ताड़ियुनि सां स्वागत कयो भाई रायपुर असांजे कृष्ण धाम जा प्यारा सुदामा भैया इन महिल ख़बर अथव भाई खूब हैवी ड्यूटी निभाए आया अथव 15 ॾींहं संगत खे खूब मौज कराए आया अथव कार्तिक कथा में ओम ओम गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल ओम कृष्णाय वासुदेवाय ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे राम हरे हरे बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय सद्गुरुदेव भगवान की जय सत्संग जी शुरुआत में ॾाढी सुंदर ॻाल्हि साईं जन चई अॼु कि जंहिंखे बि सत्संग में अचिणो आहे या हलणो आहे असां सां त पंहिंजी टिकट कंफर्म करायो वेटिंग में भी हूंदी अथव उन ॻाल्हि खे थोरो अॻिते ॿुधायां प्यारी साध संगत जी तव्हांखे मनुष्य जन्म मिलियो सही मायने में पुछो त असांजी टिकट ओॾी महिल असांजी कटिजी वई पर इहा वेटिंग ई आहे सभिनी जी वेटिंग लिस्ट आहे जंहिंखे बि मनुष्य देह मिली आहे उनजी टिकट भॻवान सां मिलण लाइ पर वेटिंग चओ राम ऐं अक्सर ईअं थींदो अथव वेटिंग लिस्ट या RAC ट्रेन जे अचण खां पहिरियों शायदि 2-3 कलाक थींदो आहे 2-3 कलाक पहिरियों कंफर्म थी वेंदी आहे लॻभॻि चओ जय श्री कृष्ण गोविंद त हे मनुष्य देह पाए करे मनुष्य चोलो पाए करे जेॾी महिल असांजे भगवान मिलण जी टिकट कंफर्म तॾहिं थींदी आहे जंहिं महिल असां सिर्फ़ु सोचींदा आहियूं न कि हा सत्संग में वञिजे बसि तव्हां सोचो सम्झो तव्हां गाॾी ट्रेन में चढ़ी पिया ऐं हे जेको आहे प्यारी साध संगत जी असां ट्रेन में चढ़ूं था यानी असांजी पहुतासीं चकरभाटा ऐं पूरन संत बाबा भगत राम साहिब जा दर्शन थिया त सम्झो असांजी टिकट बि कंफर्म थी वई हाणे सांवरे सरकार वटि पहुचणो आहे ई आहे चओ राम श्री कृष्ण गोविंद त सत्संग ई त इहा ट्रेन आहे प्यारी साध संगत जी हाँ बड़े भाग मानुष तन पावा सुरमुनि ग्रंथन वेदन गावा साधन धाम मोक्ष का द्वारा जो जय श्री कृष्ण मोक्ष इन देह में ही मिलंदो साधन धाम मोक्ष का द्वारा पाए न जंहिं पर लोक संवारा अरे अहिड़ी मनुष्य देह पाए करे बि असां सत्संग खां विहूण हुजूं त पोइ प्यारी साध संगत जी असांजी टिकट त कंफर्म थियणी न आहे चओ जय श्री कृष्ण गोविंद और सत्संग में बारे में सत्संग में वञण जो केवल सोचण सां ई छा परिवर्तन दर खुली वेंदा आहिनि मन जा दर खुली वेंदा आहिनि
गुरुद्वार खोले छॾींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। पूरन संत मिलिया। गुरु नानक देव साहिब वटि हिकिड़ो सिख आयो, चई साईं ऐं एॾी केॾी महिमा आहे सत्संग जी, नाम जी, संतनि जे दर्शन जी, साध संगत जी। चई हा, साध संगत करण जी केॾी महिमा आहे। चई पर यानी इहो मनुष्य ते ई थींदी? चई न, कंहिं छा मां ॿुधायां हुनजी केतिरी महिमा कजे। चओ जय श्री कृष्ण। साध की महिमा वेद न जाने, जेता सुने तेता बख्याने। चई मां छा ॿुधायां। चई हा, अॼु हे तूं वेह सत्संग ते वेठे। हाणे जंहिं महिल वेंदे न होॾे पंहिंजे घर वेंदे त रस्ते ते हिकिड़ो सरोवर ईंदो आहे। हा, चई साईं ईंदो आहे सरोवर। उन सरोवर जे पासे में हिकिड़ो ई वण अथई, बाक़ी सॼो मैदान अथई। हिकिड़ो ई वॾो वण अथई। उन वण ते ॾिसी छा थो, छा आहे, केरु आहे पक्षी, कहिड़ा आहिनि, छा आहिनि, बसि उहो ॾिसी करे पोइ ॿुधाइजांइ। हा साईं। चओ जय श्री कृष्ण। वियो त उन सरोवर में ॾिठई त हिकिड़ो कांव, नर ऐं मादा यानी हिकिड़ो जोड़ो वेठो हुयो। चओ जय श्री कृष्ण। हा भाई, उन ॾींहुं सत्संग में वेठे? हा। छा ॾिठी? हा साईं, मां ॾिठो जो हिकिड़ो जोड़ो हुयो। शाबाश, ठीकु आहे। अॼु जंहिं महिल सत्संग पूरो थिए न, वरी ॾिसजांइ उन सरोवर ते, उन वण ते छा आहे। चओ जय श्री कृष्ण। ठीकु आहे साईं। उते ॾिठई कि उन वण ते हिकिड़ो बगुला, उन्हनि जो नर मादा जो जोड़ो वेठो हुयो। वरी अची करे ॿिए सत्संग में ॿुधाई कुझु ॾींहंनि खां पोइ, ही साईं बगुलो वेठो। चई उहे बगुलो जेको आहे उहो कांव ई हुई। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। ठीकु। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी जॾहिं आयो टे सत्संग में अञा, हाणे बि अॼु बि ॾिसी अचिजांइ उन सरोवर में जेको बगुलो वेठा हुया ऐं ॿई नर मादा जोड़ो। हाणे जंहिं महिल वियो त उन वण ते हिकु हंस ऐं हिकिड़ी हंसनी वेठा हुया। चओ जय श्री कृष्ण। अची करे वरी सतगुरनि खे ॿुधायो। चई साईं हीअं हुयो। चई उहो ई कांव हुयो जेको बगुलो थियो, पंख अछा थी विया। हा, उहो ई बगुलो हुयो, पर हाणे छा थियो, सिर्फ़ु टिनि सत्संग में उहो हंस थी वियो। चओ जय श्री कृष्ण। यह मन पहले काग था कबीरा, यह मन पहले काग था, करता जीवन घात। ये मरियल कीड़ा मकोड़ा ऐं मांस खाइण वारो उहो कांव हुयो, मन बि असांजो। चओ जय श्री कृष्ण। ये निंदा चुगली इहो छा आहे? इहो ई त नॉनवेज आहे। लोभ लालच, कंहिंखे हानि पहुचाइण, कंहिंखे कुझु बि, कंहिंजे बारे में ग़लति सोचणु, इहो बि नॉनवेज आहे। चओ जय श्री कृष्ण। कबीरा यह मन पहले काग था, करता जीवन घात, अब तो ये हंसा भया। हाणे हे हंस हुयो आहे जॾहिं खां सत्संग में आयो आहे, जॾहिं खां कोई पूरन गुरूअ जी शरण वरिती आहे, तॾहिं खां हे मन हाणे हंस थी वियो। चओ जय श्री कृष्ण। चओ राम। त पूरन संत, पूरन सतगुरु कंहिंखे मिली थो वञे त पोइ हे मन जेको आहे धीरे 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 शुद्ध थो थिए, उजल थो थी वञे, हंस वांगुरु। पोइ हंस छा थो करे? अब तो ये हंसा भया मोती चुन चुन खार। सत्संग जी सुठियूं सुठियूं जेके ॾाढियूं भक्तीअ जूं ॻाल्हियूं, पर बसि मन खे उहो ई थो वणे। हाणे हे संसार जा सुख साधन बि उनखे नथा वणनि। ऐं साईं इहो त यानी पशु पक्षीअ ते प्रभु कृपा थी थिए। उन्हनि खे बि सत्संग जी यानी आहे कि सत्संग जे पासे में उहो वण आहे त उन्हनि जे कन में बि आवाज़ थी पए त उन्हनि जो जीवन मटिजी वियो। मनुष्य जी देह पाए करे पोइ छा थींदो आहे त पोइ सतगुरनि उते बाणी चई। छा चयो? बलिहारी गुरु आपणे, बलिहारी गुरु आपणे, बलिहारी गुर आपणे, देवारी सदवार, देवारी सदवार। जिन मानस ते देवते किए, 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 करत न लागी वार। करत न लागी वार। कुछ
कुछ देर नथी लगे छा तो थी वञे उहो जेको सत्संग में आयो ऐं पूरन गुलू मिलियो त पूरन गुलूअ जी मां बलिहारी वञा कि सिर्फ़ कुछ सत्संग जी घड़ीअ में अची करे वेठो ऐं उहो मनुष्य खां छा थियो देवता चौरां पर जेके सत्संग में निरंतर ईंदा रहंदा आहिनि जंहिंजे जीवन में कोई पूरन संत जी कोई कृपा आहे त प्यारी साध संगत जी उहो देवता त न थींदो आहे उहो जेको संतन जी शरण में अचण वारो कोई बि हुजे उहो सिख बि पाण राम जो स्वरूप थी वेंदो आहे। पारस संत में एक अंतरो जान ओ लोहा कंचन करे ओ कर दे आप समान उहो संत पाण वांगुरु संत ई ठाहे छॾींदा आहिनि। इन करे चवंदा आहिनि साध संगत जी बि बलिहारी साध संगत सां उथ वेह कर उन जी दोस्ती कर। चओ जय श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव। संत संग अंतर प्रभु डीठा नाम प्रभु का लागा मीठा। सावरिया मन भाया रे सावरिया मन लाया रे सावरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे सांवरिया मन भाया रे ओ सावरिया मन भाया रे सांवरिया मन भाया रे सांवरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे सोहनी सूरत मोहनी मूरत सोहन सूरत मोहन मूरत सोहनी सूरत मोहनी मूरत सोहन सूरत मोहन मूरत हृदय बीच समाया रे हृदय बीच समाया रे हृदय बीच समाया रे सावरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे देश में ढूंढा विदेश में ढूंढा देश में ढूंढा विदेश में ढूंढा देश में ढूंढा विदेश में ढूंढा देश में ढूंढा विदेश में अंत को अंत न पाया रे अंत को अंत न पाया रे वो अंत को अंत न पाया रे अंत को अंत न पाया रे सावरिया मन भाया रे सावरिया मन भाया रे काहू में अहमद काहू में ईसा 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 काहू में राम
समाया रे, काहू में राम समाया रे, ओ काहू में राम समाया रे, काहू में राम समाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे। सोच कहे यक रंग पिया, 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 जिन खोजा तिन पाया रे, जिन खोजा तिन पाया रे, ओ जिन खोजा तिन पाया रे, जिन खोजा तिन पाया रे, जिन खोजा तिन पाया रे, जिन खोजा तिन पाया पाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, ओ सांवरिया मन भाया रे, ओ सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, सांवरिया कयो कृपा मन भाया रे, सांवरिया मन भाया रे, ओ सांवरिया सांवरिया मन भाया रे। राम रस पिया रे, 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 ओ राम रस पिया रे, 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 ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, पियो ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, जे रस विसर गए रस और, जे रस बिसर गए रस और, जे रस विसर गए रस और, जे रस बिसर गए रस और। अरे टेस्ट तो कयो भाई, एड़ो रस एड़ो आनंद ॿियो काथे न मिलंदो आहे। घर में भी तव्हां केतिरी बि दुनिया कयो पर साध संगत सां वेही करे जंहिंमहिल इहो रस पीअंदव पोइ ॾिसो। चओ जय श्री कृष्ण, चओ राम राम। ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, 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 ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस
रस पिया रे, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, ये रस विसर गए रस और, रस बिसर गए रस और, ये रस विसर गए रस और, रस बिसर गए रस और, राम रस पिया रे, राम रस रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, रस पिया रे, राम रस पिया रे, ये रस विसर गए रस और, रस बिसर गए रस और, ये रस विसर गए रस और, रस बिसर गए रस और, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, 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 जे रस विसर गए रस और, आह जे रस विसर गए रस और, ओ राम रस पिया रे, राम रस पिया रे, ओ राम रस पिया रे, 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 जे रस विसर गए रस और, जे रस विसर गए रस और, बोलो राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम राम सीता राम 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 जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की, श्याम सुंदर भगवान की, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। ओम शांति। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। सात संगत जी सान्या पंजवानी तिंजो अट जन्म दिन ना भाई खूब ताड़न सां उनखे आशीर्वाद दियो। सदाई प्रभु जी खूब कृपा भक्ति सेवा मिले। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। सतगुरुदेव भगवान की जय। जय श्री कृष्ण।